मुलाज़ो शहर टाउन कमेटी अरशद मसीह और शुगुफ्ता अरशद असां ॿई मुलाज़िम आहियूं 2016 खां वठी सारे ते पर कुझु दोस्तनि जे करे असां थोरो गाइड थी वियासीं पघारनि जे चकर में हुनजे करे पंहिंजे चेयरमैन साहिबु साईं जुमन अली शाह और अकबर अली स्वाद साहिबु उन्हनि खे मां माज़रत थो कयां जो कि मां हुनजे ग़लति सच ॻाल्हायो आहे पर सर जो कि मां पंहिंजो बयानु ॾिनो हुयो मीडिया ते उहो पंहिंजो मां बयानु वापसि थो वठां सर मां कुझु दोस्तनि जे करे बसि उहो ग़लति थोरो बयानबाज़ी कई अरशद मसीह रैले शहर टाउन कमेटी जो मुलाज़िम आहियां मां मुंहिंजी घर वारी शुगुफ्ता अरशद असां 2016 खां वठी हिते मुलाज़िम आहियूं बदिली थी आयासीं पंहिंजी ड्यूटी खां कंदासीं पर मां मीडिया ते वियो कुझु दोस्तनि जे करे उहो ग़लति बयानी कई साईं यारनि जे ख़िलाफ़ु अकबर साहिबु टाउन ऑफिसर जे ख़िलाफ़ु पर जेको बि हुनजे ख़िलाफ़ु मां ग़लति बयानी कई आहे मां माज़रत थो कयां ॿिन्हिनि ऑफिसर टिनि कोई सॉरी कयूं था तव्हां टाउन कंपनी प्रायल में छा जी पोस्टिंग आहे तव्हांजी तव्हांजी घर वारी मुंहिंजी सारी सैनिटरी वर्कर जी आहे सैनिटरी वर्कर घर वारीअ जी बि आहे पर हाणे पंहिंजी ड्यूटी असां कंदासीं हाणे तव्हां जेके बयान ॾिना आहिनि सोशल मीडिया ते जेके आया आहिनि अख़बार ज़रिए उहो बयान तव्हां पंहिंजो वापसि था वठो वठो था वापसि वठो